बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व तवक्कल अलल अज़ीज़िर रहीम। अल्लज़ी यराक हीन तक़ूम। अल्लज़ी यराक हीन तक़ूम व तक़ल्लुबक फ़िस्साजिदीन। इन्नहु हुवस्समीउल अलीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। जद्दिदुल ईमान ला इलाहा इल्लल्लाह। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। तूबा लिमन रआनी व आमन बी व तूबा लिमन लम यरानी व आमन बी सबअ मर्रात। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। प्यार ऐं मोहब्बत सां एक दफ़ो सवाब जी नियत सां दरूद शरीफ पढ़ो। जैसे ईंदो आहे भला उहे पढ़ो, जैसे ना ईंदो आहे त ख़ैर आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वो शमा उजाला जिसने किया 40 बरस तक गारों में। वो शमा उजाला जिसने किया 40 बरस तक गारों में।
एक रोज चमकने वाली थी सब दुनिया के दरबारों में। वो जिन्स नहीं ईमान जिसे ले आए दुकाने फलसफा से, ढूंढने से मिलेगी आकिल को वो कुरान के 30 पारों में। जो फलसफियों से हल न हुआ और नुक्तावरों से खुल न सका, वो एक राज कमली वाले ने बतला दिया चंद इशारों में। है एक ही मशअल की किरणें बू बकर उमर उस्मान अली, है एक ही मशअल की किरणें बू बकर उमर उस्मान अली। हम मसलक हैं यारान नबी, कुछ फर्क नहीं इन चारों में। मोहम्मद रा खुदा दा दस्तो लश्कर, मोहम्मद रा खुदा दा दस्तो लश्कर, अबा बकरो उमर उस्मान हैदर। राह मिलती है शब को तारों से और हिदायत नबी के यारों से। वाजिबुल एहतराम अजीज दोस्तों भाइरों, तारीफ अल्लाह जी ऐ तारीफ हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह जी। चाहो सल्लल्लाहु चौखण चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक वेठा हो, नबी से जा परवाना वेठा हो, दीवाना वेठा हो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाक सा मोहब्बत रखण वारा वेठा हो। दिल जे तवज्जे सा प्यार ऐं मोहब्बत सा बुलंद आवाज़ सा चो सल्लल्लाहु, प्यार प्यार सा अल्लाह कंदो तव्हां जो यो दुरूद हाणे जो हाणे हजूर जे रोज़े ते फरिश्ता पहुचाईंदा। चओ सल्लल्लाहु, प्यार सा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद पढ़ण वड्डी इबादत आ, वड्डी नेकी आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन सल्ला अलैया, जेको एक दफो मां मोहम्मद पाक ते दुरूद पढ़ंदो अल्लाह उन बाने जे मथा 10 दफा रहमतूं मोकलींदो। चओ सुभान अल्लाह, प्यार सां चओ सुभान अल्लाह। प्यारा भाइरो सुभान अल्लाह चवण न महदी तारीफ़ आ, न कंहिं बे पीर साईं जी तारीफ़ आ। सुभान अल्लाह हिक रब जी तारीफ़, कंहिंजी तारीफ़ आ। अज हिन पिंडाल में वेही करे मुझा मंगसी भाइरो पंहिंजी ज़बान सा तारीफ़ करे तो अल्लाह जी कर, तारीफ़ करे तो मोहम्मद रसूलुल्लाह जी कर। तारीफ़ कंहिंजी चओ चओ कंहिंजी तारीफ़, कंहिंजी तारीफ़ कंहिंजी अल्लाह जी। वरी हिन इशारे सा चवां तारीफ़ कंहिंजी, चओ मोहम्मद रसूलुल्लाह जी। कंहिंजी भला तहां बुलंद आवाज़ सां मूंखे कलमो तो पढ़ी ॿुधायो। तहां भी चाचा पढ़ो थोड़ो प्यार सा। सफ़र मां घणो कयो आ पर थका तहां वेठा आयो। प्यार ऐं मोहब्बत सां जागी करे चओ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह में 12 जुज़ है। घणा जुज़ हैं? एक है ला इलाहा इल्लल्लाह, ॿियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह जंहिंजी माना है अल्लाह का सवा ॿियो कोई माबूद कोने, माबूद हिक अल्लाह।
मस्जूद एक अल्लाह, इज्जत ऐं ज़िल्लत जो मालिक एक। वठो असां डालो यार अॼु इज्जत और ज़िल्लत जो मालिक एक, रिज़्क ॾियण वारो एक, औलाद ॾियण वारो एक, तव्हां असांखे निंड कराइण वारो एक, बीमारी को शिफा ॾियण वारो एक। ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह का सवा ॿियो कोई माबूद कोने। बे जुज़े की माना यह है मुहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आ। तवज्जो कर, ला इलाहा इल्लल्लाह कोई नुक्तो कोने। ला इलाहा लाम भी नुक्ते को खालिया, इलाह जो लफ्ज भी नुक्ते को खालिया, इल्ला जो लफ्ज भी नुक्ते को खालिया, लफ्ज अल्लाह भी नुक्ते को खालिया। अगते तवज्जो कर, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद जो लफ्ज भी नुक्ते को खालिया, रसूल जो लफ्ज भी नुक्ते को खालिया, लफ्ज अल्लाह उहे नुक्ते को खालिया। यो कलमो तो संगे बुधाइंदो पयो आ, खुदा हिक वहदहू ला शरीक अल्लाह, सारी कायनात जो नबी हिक मुहम्मदुर रसूलुल्लाह। चओ सल्लल्लाहु, नबी से जा दीवाना प्यार सा चओ सल्लल्लाहु, प्यार प्यार सा। चो सल्लल्लाहु, बुलंद आवाज से चो सल्लल्लाहु। मां नबी से जे आशिकन खां ये लफ्ज बुधण तो चाहियां, चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों, अग में जेके नबी जमीन जे तख्ते ते आया, इब्तदा थी या आदम अलैहिस्सलाम का, उन्हीं जो कलमो हो ला इलाहा इल्लल्लाह, आदम सफीयुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, नूह नबीयुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इब्राहिम खलीलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इस्माइल ज़बीहुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, यूसुफ सिद्दीकुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मूसा कलीमुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ईसा रूहुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाने तवज्जो कर, ला इलाहा इल्लल्लाह में कोई नुक्तो कोने। आदम सफीयुल्लाह, सफीयुल्लाह में नुक्ता बीठा है न, यो नुक्तो बुधाइंदो पयो आ, तेन को ॿियो नबी अचण वारो आ। ला इलाहा इल्लल्लाह में कोई नुक्तो कोने। नूह नबीयुल्लाह, यो नुक्तो बुधाइंदो पयो आ, तेन को ॿियो नबी अचण वारो आ। ला इलाहा इल्लल्लाह, यूसुफ सिद्दीकुल्लाह, यो सिद्दीकुल्लाह जा लफ्ज बुधाइंदा पया हन, हिन को ॿियो नबी अचण वारो आ। ला इलाहा इल्लल्लाह, इब्राहिम खलीलुल्लाह, इब्राहिम खलीलुल्लाह जा नुक्ता बुधाइंदा पया हन, हिन को ॿियो नबी अचण वारो आ। ला इलाहा इल्लल्लाह, मूसा कलीमुल्लाह, कलीमुल्लाह जा नुक्ता बुधाइंदा पया हन, हिन को ॿियो नबी अचण वारो आ। ला इलाहा इल्लल्लाह, ईसा रूहुल्लाह, ईसा जा नुक्ता बुधाइंदा पया हन, हिन को ॿियो नबी अचण वारो आ। ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह, ये ला इलाहा इल्लल्लाह में नुक्तो कोने, ये मुहम्मदुर रसूलुल्लाह भी नुक्तो खां पाक आ। ये ला इलाहा इल्लल्लाह, कोई भी रब कोने, कोई भी अल्लाह कोने, मुहम्मदुर रसूलुल्लाह जो लफ्ज ॿुधंदो पयो आ, तो मोहम्मद खां बाद में भी ॿियो नबी कोई कोने। बुलंद आवाज से हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। जंहिंजी दिल ठरी पई आ, बेड़ी तरी पई आ, हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। असांजो ईमान आ, मुस्तफा करीम जो शान वधे, जो बंदी जो ईमान वधे, नबी जो शान वधे, नमाजी जो ईमान वधे, नबी जो शान वधे, कुरान पढ़ण वाले कारी जो ईमान वधे, नबी जो शान वधे, अल्लाह जी जात जो कसम आ, हर गुनाहगार कलमे पढ़ण वाले जो ईमान वधे, चओ सुभान अल्लाह। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। ओ मुसलमानों, असांजो नबी नबियन जो नबी आ, रसूलन जो नबी आ, कायनात जो नबी आ, अव्वल वारन जो नबी आ, आखिर वारन जो नबी आ, जाहिर वारन जो नबी आ, बातिन वारन जो नबी आ। खुदा खुदाई में ला शरीक आ, मोहम्मद नबूवत में ला शरीक आ। हथ मथे करे जो नबी से जा परवाना, हे देवबंदी नबी जा आशिक बैठा है, चो सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। असांजे जिस्मन जे अंदर असांखे तालीम
असांजे ईमान जे अंदर जेको खून जो जज्बो आहे, ईमान जो जज्बो आहे, असांखे पंहिंजे उस्तादन, असांखे पंहिंजे मुर्शिदन इहो सबक पढ़ायो आहे कि खुदा जे दुश्मन सां जंग जारी रखजो, मोहम्मद पाक जे दुश्मन सां भी जंग जारी रखजो। अल्लाह जी जात जो कसम आहे असां जानी ते माली दुश्मन जो जनाज़ो पढ़ी सकदासे, लेकिन आमना जे लाल मोहम्मद मुस्तफा करीम जे दुश्मन जो जनाज़ो न पढ़दासे। जो बंदियो आज भाई हाथ मथे करे ऐलान करे चओ खुदा के दुश्मन सां असां जी जंग आहे, मोहम्मद मुस्तफा के दुश्मन सां असां जी जंग आहे, अबू बकर उमर उस्मान अली के दुश्मन सां असां जी जंग आहे। असां जानी ते माली दुश्मन जो जनाज़ो पढ़ी सघूं था, लेकिन आमना जे लाल मिठे मोहम्मद करीम के दुश्मन जो जनाज़ो न पढ़दा। हाथ मथे करे चओ बेशक बुलंद आवाज़ सां चओ, बाहिम्मत थी करे चओ इंशाअल्लाह असां पैगंबर मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत की चौकीदारी कंदा रहंदासे। जो बंदिन अग में भी चौकीदारी कई हाने भी जो बंदी मोहम्मद पाक जे खत्म नबूवत की चौकीदारी कंदा रहंदासे। छड़ो कादियानी कुतन ते लानत न, मां कुछ नारे के वधाया थो जी कादियानी कुतन ते लानत आ, जेको कादियानी जो साथ दे एड़न कुतन ते भी अल्लाह जी लानत आ। चओ चओ एड़न ते भी हाँ असां के पंहिंजी जान खां मदीने जो मीर मिठो मोहम्मद प्यारो आ। असां के पंहिंजे बचनन खां घर खां दर खां मदीने जो मीर मिठो मोहम्मद करीम प्यारो आ। खुदा जी जात जो कसम आ वो महबूब मुस्तफा सुभान अल्लाह। चओ त मां कुरान पढ़ा ना ना ये ना प्यार सां हे नबी से जा आशिक आयो। केड़ा केड़ा आशिक बैठा हो तवा हाथ मथे करो मां ॾिसां। अल्हम्दुलिल्लाह तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा आवाज बुलंद मोहब्बत सा शाने मोहम्मद मुस्तफा। कादियानी सुअरन ते कादियानी कुत्तन ते कादियानी जो जेको यार कादियानी जे हामिन ते हेरे तवज्जो कयो। अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा तमा खत्म नबूवत जा चौकीदार बनजी करे जिंदगी गुजारो। मां सैयद जो पुट क़यामत के मैदान में अल्लाह जी कोरट में तहां जो वकील थींदुस वकील थींदुस। खत्म नबूवत जो मसलो अहम मसलो आ। छो लौलाक जो नबी आ, समावात जो नबी आ, नूरन जो नबी आ, नारन जो नबी आ। मां जेके आयतूं पढ़ियूं न वल तर्जुमो कयां पो अगते कुरान जो आयतूं ॿियूं तव्हां खे ॿुधायां। रब चवंदा महबूब मुस्तफा व तवक्कल अलल अजीज़िर रहीम, उन रब ते भरोसो कर जेको मेहरबान भी ॾाढो आ, ताकत में भी सभिन खां ॾाढो आ। ताकत में सभिन को ॾाढो केर मेहरबान केर उन रब ते भरोसो कर। अच्छा साईं अल्लाह छा कंदो आ? सुभान अल्लाह चओ त मां जुमलो पढ़ा ना। महबूब उन रब ते भरोसो कर अल्लज़ी यराका हीना तक़ूम। मोहम्मद जने तू क़याम में मांजी इबादत कंदो आ, इबादत तू कंदो आ, नजर मां अल्लाह जी तो मोहम्मद दे हुंदी आ। तो मुझो महबूब किए मांजी इबादत कंदो पियो आ। यो प्यार आ, यो छा है? अच्छा अगते जुमला पढ़ वतकल्लुबका फिस साजिदीन। महबूब तू जे वक्त में समी अल्लाहु लिमन हमिदा चई करे सजदे में वेंदो आ, महबूब तने भी मां अल्लाह तोखे ॾिसदो आ तो मुझो मोहम्मद कीअं सजदो पियो कंदो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। कुरान पढ़ा ओ मुसलमानो जंहिंजी तारीफ रब करीम कुरान करीम में फरमाई सुभान अल्लाह। पढ़ पढ़ सुभान अल्लाह। छा तो फरमाए कुरान? चवे तो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा।
मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। अल्लाह पाक फरमा तो कुरान करीम के अंदर वज़्ज़ोहा। अवाहिर मारे तवज्जो करें तव्हां ये ॾिठो आहे त अम्मा पंहिंजे बचड़े सां ॻाल्हाईंदी आहे, नंढड़े ॿार सां छा चवंदी आहे? ओ मुंहिंजा मखण जा पेड़ा चवंदी आहे न, लक़ब सां मुंहिंजा मखण जा पेड़ा, ओ मुंहिंजा सोहणा, ओ मुंहिंजा प्यारा। ओ मुसलमानो, रब करीम भी अर्श ते वेही करे मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्यार में तो सॾ करे सुभान अल्लाह चवे तो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा। ओ मुसलमानो, रब जी जात जो कसम सोनो नबी जने मदीने आलिया पोतो हाने 17 महीना पैगंबर सोनो बैतुल मुक़द्दस में मुंह करे नमाज़ां पे पढ़े, पर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इया सिक हुजे अल्लाह पाक कदे माके हुक्म कंदो जो मां अब्बे इब्राहिम जे ठायल काबे दे मुंह करे नमाज पढ़ंदो। दादिया जो सुभान अल्लाह। छो त इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इए कणी समझो जन त मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूहानी ॾाॾो आ। चो सुभान अल्लाह। हे ताज़ो कुर्बानी गुज़री आ, ताज़ो इए न अज टियों ॾींहुं हो न, ताज़ो कुर्बानी गुज़री आ। हजरत इस्माइल के रब छो बचायो वा? बुध कुरान छा तो फरमाए, चवे तो फलम्मा बलग माहु साय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा क़ाल या अबत फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पांजे मासूम पुट के वरतू थो वने तो मां रब जे रस्ते में कुर्बान कया। चो सुभान अल्लाह। ये है आशिक, चो न सुभान अल्लाह। आशिक आशिक हूं को अहदन जड़ यार दी रहते मरे अते उफना करे। आशिक त हर शे कुर्बान कंदो आन। ओ मंगसी साहिब बरोज जो रब जी जात जो कसम आ कुरान जी मौजूदगी में अज बरोज को वायदो कयो, हथ मथे करे चो असां सबे नबी सरदार जा आशिक आयूं। असां बच्चा भी मोहम्मद अरबी जी इज्जत ते कुर्बान कंदासे, वतन भी कुर्बान कंदासे, पर पंहिंजी जान जो वक्त कियो ते इंशाअल्लाह मोहम्मद जे नाले ते जान भी घोरे छॾींदासे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वरतू थो वने, हाथ में छुरी मुबारक आ रसो मुबारक खयूं थो वने। छुरी के मुबारक इन करे थो चवां जो नबी जे जिस्म ते वहंदड़ वेंदी पई आ। चओ न सुभान अल्लाह। हाँ सुभान अल्लाह। इन करे कहीं खुदा के बंदे कहीं रोशन ज़मीर अजीब जुमला चया, तू एडवांस में सुभान अल्लाह चो तो मां उहे जुमला चवां। थोड़ो प्यार प्यार सा मां ही दिसां त मलाइक भी ठरी पवन न। चो सुभान अल्लाह। छा चो खुदा जे बंदे चे तो हिक हथ रस्सी बे हथ छुरी। इब्राहिम अलैहिस्सलाम खयूं तो वने, पुट के वरती तो वने मिना के मैदान में। हिक हथ छुरी बे हथ रस्सी, दिल बंद दी उंगली नबी ए भी नबी ओ भी नबी हद मुक गई तामील दी। हिक हथ छुरी बे हथ रस्सी, दिल बंद दी उंगली नबी ए भी नबी ओ भी नबी हद मुक गई तामील दी। तुर पे दूहे भागा भरे हो, तुर पे दूहे भागा भरे, तुर पे दूहे भागा भरे। रब आप फरमावण लगा, तुर पे दूहे भागा
भागा भरे रब आप फरमावण लगा दादा मोहम्मद दा रब तू रुतबे पावण लगा ओ प्यारे खलीलुल्लाह नु अल्लाह आप आजमावण लगा दादा मोहम्मद दा रब तू रुतबे पावण लगा और जे वक्त में मिना जे मैदान में पहुंची करे छुरी के तो हलाई दो चा तो फरमाए कुरान कवे तो फलम्मा अस्लमा बतल्लहु लिल जबीन हजरत इस्माइल पे अर्ज कंदो ओ मुझा बाबा मिना जे मैदान में पहुंची बजायूं एक पांजे अखरन मुबारक ते पट्टी बद चो त मां तोखे प्यारो आया मता छुरी हलाए मां फटकी पवा तोखे रहमत जी वने पो तू छुरी खे रोके विजे मलाक मता तोखे मयार देन इन करे पांजे अखरन मुबारकन ते पट्टी बद ए बियो त मुझे वजूद के बद मुझे हथन ते पेरन के बद मता मां फटका मजा पैर तो बाबे खे लगी वने मलाक मखे क़यामत में मयार दींदा हाने जे वक्त में अल्लाह पाक या करम नवाजी कई हजरत इस्माइल के परे करे दुंबो उनी जाते मोकलियो वयो हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम छुरी हलाईया रत जा घरनाट छा हजरत इस्माइल बाहर निकली वयो हजरत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम के रब बचायो एडो दुंबो ज़िबा थी वयो हजरत इब्राहिम छा पे चोंदा रब तो जो शुक्र तो कया जो माके तू इम्तिहान में पास करे छड़ियो नबी इए तो समझे तो मुझो पुत्र ज़िबे थियो चो सुभान अल्लाह हाने जे वक्त में पट्टी जो अखन का मुबारक का परे कए दिसे त दुंबो ज़िबे थी वयो हजरत इस्माइल तो दे खिलंदो बैठो दिल में अरमान थियो परेशान थियो खुदा जो पैगंबर ते छा थियो मतो रब सद करे छा तो चवे तो वना दईना हो अय्या इब्राहिम कद सदक़त रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मोहसिनीन ओ इब्राहिम जी रब जलील के मुझो नथी ए पान परे न थियो मां बचायो थमास सही छाजे करे तू इनी के बचायो जे वक्त में तू अब्बे जे घर को निकते हैं तू उन वक्त दुआ गुरी त अल्लाह मां के बचड़ो अता फरमा मां तो के पुत्र दिनो तो के इम्तिहान में भी पास कयो थम इनी के मां पान बचायो छो त हिन जे खानदान में जो मके मोहम्मद अरबी लाल पैदा करनो चो सुभान अल्लाह हाने तू परेशान नथी तू मुझो नथी खुदा जे बंदे अजीब जुमला चया छा फरमाइए चाहे तो मुझा नथी रब दा नबी ओ मुझा नथी रब दा नबी तोड़ू थैया मंजूरियां जिब्रील आके मरहबा ते कर दिखाया पूरियां ओ मुझा नथी रब दा नबी मुझा नथी रब दा नबी तोड़ू थैया मंजूरियां जिब्रील आके मरहबा ते कर दिखाया पूरियां जिब्रील आके मरहबा ते कर दिखाया पूरियां सुन्नत तेरी बाकी रासी कुर्बानी थींदी रहंदी है कुर्बानी हाने कई हुए ना ओ सुन्नत तेरी बाकी रासी सुन्नत तेरी बाकी रासी रब आप फरमावण लगा दादा मोहम्मद दा रब तू रुतबे पावण लगा प्यारे खलीलुल्लाह नु अल्लाह आप आजमावण लगा दादा मोहम्मद दा रब तू रुतबे पावण लगा असा जो वो शान वारो नबी जंजे जुल्फन जो जिक्र कुरान कयो अल्लाह जी जात जो कसम जंजे शहर जो जिक्र कुरान कयो जे मुस्तफा करीम जी कंबल मुबारक जो जिक्र कुरान कयो जे मुस्तफा करीम जी चादर जो जिक्र कुरान कयो छा तो फरमाए कुरान जवे तो या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अब इनकुस मिनहु कलीला औ
औज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला। अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा लोगो उन्हीं महबूब मुस्तफा जो कलमो पढ़ियो आ मुझो पैगंबर कंबल पाए रब उन कंबल जो जिक्र कुरान में करे मुझो महबूब मक्के जे घिटन में कदम पाए उन घिटन जो जिक्र रब कुरान में करे मुझो मोहम्मद अरबी जे करे गारे सोर जबल में 3 रातों जिंदगी गुजारे रब उन जबल जो जिक्र भी कुरान में करे। चो सुभान अल्लाह। चवे तो इल्ला तंसुरू फकद नसरहुल्लाह इज़ अखरजहुल्लज़ीन कफरू सान यसनईन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। शाने मुस्तफा शहाने सहाबा अज़मते सहाबा नारे तकबीर। इंशाअल्लाह तहां भी मां सां गल चो इंशाअल्लाह असा मिठे मोहम्मद अरबी जी खत्म नबूवत जी चौकीदारी इए कंदा थे जी पेरे खलीफे हजरत अबू बकर सिद्दीक कई ही। चो असा सिद्दीक जा नौकर हूं चो असा सिद्दीक जा असा हजरत उमर जा नौकर आहियूं असा हजरत उस्मान जा नौकर आहियूं हथ मथे करे चो असा हजरत अली जा भी नौकर आहियूं। चो सुभान अल्लाह। चवे तो राह मिलती है शब को तारों से और हिदायत नबी के यारों से असा जो अकीदो ईमान आ जीअं सितारन सा रोशनाई मानू हासिल कंदो आ ये मोहम्मद अरबी जे यारन जी तारीफ कंदे भी इंशाअल्लाह जन्नत पहुंची वेंदो। चो सुभान अल्लाह। हजरत अबू बकर सिद्दीक खत्म नबूवत जो चौकीदार हो। चो सुभान अल्लाह। तदे त अज रोज़े अतर में भाकुर पातियूं पियो तू सुभान अल्लाह जो तमा सिद्दीक जे शान में जुमलो चवा ॾाढे ॾाढे चओ। मां उम्र ते वयो हाणे अॻिले साल में 10 महीने में उते गारे सौर से जॾहिं चढ़ी मथे वियासे पो मां उते मदीने पाक दे मुंह करे 2 हथ मथे करे इए दिल में चयो अल्लाह मां तोखे गवाह बनाए करे मां 2 हथन सां अबू बकर सिद्दीक जी सच्चाई के सलाम थो कयां। असा हाने पौड़ी ऐं डाका भी ठही आहिनि पो भी 2.5 कलाक लगा मथे चढ़न ते वाह सिद्दीक तू अकेलो न वयो यार के भी कुल्हे ते खणी वयो तदे त अज रोज़े अतहर में मजा थो माने तू सुभान अल्लाह चो तुम ते जुमलो चवा इए न प्यार सा सिद्दीक जो परवानो त बुलंद आवाज सां चो सुभान अल्लाह। जे हजरत उमर जो दीवानो आ तो सुभान अल्लाह प्यार सा चो ये महसूस ते कंबर में खबर पईजी वने ते मोहम्मद जा परवाना वेठा आहिनि सहाबा जा दीवाना वेठा आहिनि। चो सुभान अल्लाह। छाजो खुदा जे बंदे चवे तो तोड़ ते साथी तोड़ पूजे सन तोड़ दे साथी तोड़ पूजे सन भाकुर पाके जन्नत वैसन तोड़ दे साथी तोड़ पूजे सन भाकुर पाके जन्नत वैसन सैर करे सन नाल नबी दे ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह। आज मानू चौंदा कारी अब्दुल हफीज साहब सही जो हाल भला तमा उम्र ते जो वया वे कहीं सा गया वे जैसे अब्दुल मुजीब कुरैशी साहब सा वया से सही फलाने बुजुर्ग सा वया से साईं कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सा गड सा उम्र ते वया से ओ मुसलमानो कोई पीरन सा वने कोई बुजुर्गन सा वने सिद्दीक उमर क़यामत में मिठे मोहम्मद सा गड वेंदा। चो सुभान अल्लाह। तोड़ दे साथी तोड़ पूजे सन भाकुर पाके जन्नत वैसन सैर करे सन नाल नबी दे जन्नत दे गुलजारां दा बन यार नबी दे यारां दा
हेरे मारे तवज्जो कयो मां सवाल तहां को तो कया जवाब दीजो अवल सवाल समझो मां तहां को सवाल तो पूछा तवा सा जो मसलक अहले सुन्नत वल जमात देवबंदी मसलक आयो है ना हाने मां तहां को तो सवाल कया अबू बकर उमर से हिन वक्त में काथे दफन चलन डाढिया डाढिया मां सफर कयो आ कुछ थको वेठो मां जोर से गलायो तो मां बुधा रोजे अतहर में अच्छा भला बे मसलक वारे को पूछ ओ जको अबू बकर उमर दी अजमत के नथो मने उनी को पूछा कर त अबू बकर उमर से काथे दफन चलन इहो जवाब दींदो के न बियो दींदो इहो दींदो न बियो जवाब अथस क्या बियो कोई जवाब कोने ओ मुसलमानो जने अबू बकर उमर से रोजे अतर में आरामी आहन त मोहम्मद जो रोजो जन्नता डाढिया चो जंजो अकीदो ईमान बैत मत करे तो सुभान अल्लाह नबी जो रोजो जन्नतान चवे तो मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिर रियाज़िल जन्नत व फी रिवायतिन मां बैन मिंबरी व हुजरती रोज़तुम मिर रियाज़िल जन्नत व फी रिवायतिन मां बैन मिंबरी बबैत आयशा रोज़तुम मिर रियाज़िल जन्नह नबी जो रोजो जन्नत जो नबी जो रोजो जन्नत अबू बकर उमर जन्नत में पहुंची या दरवाजो बंद थी वयो आ हाने को मुंह मथो पिटे त भल पिटे अबू बकर उमर जन्नत पुजी वया चो सुभान अल्लाह तोड़ दे साथी अज तई नालन पै लगियां दी लाज नु पालन तोड़ दे साथी अज तई नालन पै लगियां दी लाज नु पालन पीर अली ने नाल सुम्हाया ओ पीर अली ने नाल सुम्हाया जोड़ा खिदमतगारां दा बन यार नबी दे यारां दा इत इल्म किताब दी लोड़ नहीं इत इल्म किताब दी लोड़ नहीं वेख संजो क मज़ारां दा वेख संजो क मज़ारां दा बन यार नबी दे यारां दा तो एडवांस में सिद्दीक उमर जी मोहब्बत में सुभान अल्लाह चो तो मां एकड़े शायर जी रुबाई पढ़ा रुबाई डाढिया डाढिया अच्छा हेरे अवल तवज्जो क्यों आज जेको बुजुर्ग को कुतुब कलंदर मौलवी हाफिज कारी वने थो कंखे इजाजत आहे त रोज़े अतर जी जारी मुबारक ही चुमी दई सकदो आ इजाजत आहे न चो उते चौकीदार बीठा चो सुभान अल्लाह तू वने मां वन्या को बुजुर्ग वने को हाफिज वने कारी वने एमपी मने वने तोखे माखे चुम्मी देवण जी मोकल न मिलंदी या अबू बकर उमर के सुमन जी मोकल मिली आ अन्या मजे सा सुभान अल्लाह न चई प्यार सा चो तो मैं तो रुबाई चवा छा चई चवे तो यारा को यारी दी राह मिल गई है यारा को यारी दी राह मिल गई है नजर हाई नजर विच नजर मिल गई है तुसा को उजाली चुमन दी इजाजत नहीं देंदे उन्हां को सुमन दी जाह मिल गई है हजरत अबू बकर भी पैगंबर संगत आरामिया हजरत उमर से भी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से आरामिया ओ मुसलमानों सा मुसलमान जो की जो ईमान आ मिठे मोहम्मद करीम जो रोजो जन्नता जो सुभान अल्लाह हेरे तवज्जो कर बुध हदीस नबी जे सरदार फरमायो जने क़यामत जो मैदान थींदो नफ्सो नफ्सी जो आलम हुंदो छा तो फरमाए कुरान कवे तो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ ज़िलज़ालहा व अखरजतिल अर्ज़ अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा सुभान अल्लाह जो मां ठुल में भी वाइज कया एगुड़ो हाजी साहब अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फजल करम सा जेकरे मां ये सरसरी निगाह सा भी तहां के बुधाया ना तकरीबन माके 40-42 साल था इन वाइज कंदे चो सुभान अल्लाह
तो हाजी साहब खिली करे माखे चवन लगो मौलवी साहब जदे तू असा वट इंदे ओ 1985 84 में उनी वक्त में भी तू वाज कंदे हैं हाने तो जे चेहरे के दिसदाऊं तो कुछ पोड़ो थियो पर जदे स्टेज ते वेंदो तो ये महसूस थिंदो आ जना 18 सालन जो छोकरो वाज तो कंदो मजो या सब रहमत वाले कुरान दी बरकत चो सुभान अल्लाह हे तो जवे तू मासा यारी रख मा तो के मथे कंदुस जो आयो मा मथवा चो सुभान अल्लाह चवे तो वादल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन व रिज़वानुम मिनल्लाहि अकबर ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम। कुरान तो चवे मां तहां सां वायदो थो कयां रब कुरान में ऐलान थो करे चवे तो मां तहां सां वायदो थो कयां कुरान सां यारी तू रख जन्नत मां रब दींदो माई चो सुभान अल्लाह। इन करे कुरान तो फरमा नफ्सो नफ्सी जो आलम होंदो ए जमीन में ज़लज़ला ईंदा बी जगह ते छा तो फरमाए कुरान चवे तो या अय्युहन नास इत्तकू रब्बकुम इन्न ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। कुरान तो फरमाए दिजो पांजे पालनहार खां क़यामत जा ज़लज़ला ॾाढा ॾुखिया आहिनि क़यामत जो मामलो ॾाढो ॾुखियो आहे छा सा फरमायो चओ सुभान अल्लाह। शाह साहब जा जुमला भिटाई साईं जा इन करे तो चवां मतां को बीमार ॿार लाउड स्पीकर ते चवे हे जो बंदी वहाबी बुजुर्गन खे न मनीदा आहिनि चओ असां अल्लाह वारनि जा नौकर शाह साहब फरमायो छा फरमाई चवे तो वॾा वण वण कर जा हो जथे नाग सुझन नीला आशिक अब्दुल लतीफ चवे उते हेखलियूं कंदियूं हीला ते जते कुटुब न कबीला उते गोलिज रहबर राह जो इनके रहबर बना आज हथ मथे करे चो कुरान असांजो अगवान आ चो कुरान असांजो अगवान आ कुरान असांजो रहबर आ। इन करे मुंजा अजीज मुसलमान भाइरो नबियन जे सरदार फरमाए जे वक्त में क़यामत कायम थींदी सब खां पहिरियों पहिरियों मां मोहम्मद अरबी पंहिंजे रोज़े अतर खां उथंदुसि चो सुभान अल्लाह चो त हिकु हदीस ज़हन में अची वई ॿुधाई वञाई दिलि ठरी पई खुदा जो कसम तवज्जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां उथंदुसि ॾिसंदुसि त काशे मूंखे नज़र न ईंदी साम्हूं ॾिसंदुमि त जिब्रील बीठो आहे चओ सुभान अल्लाह। नबियन जो सरदार हजरत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिसी करे ही फरमाईंदो या जिब्रील जिब्रील जी साईं हाणे अॻियां लफ़्ज़ ॿुधजाई या जिब्रील ऐन उम्मती नबी से फरमा मां रोज़े अतर मां उथंदुसि अञा अबू बकर उमर भी न उथंदा अकेलो मां उथंदुसि मूंखे काशे नज़र न ईंदी मां पुछा कंदुसि जिब्रील ऐन उम्मती मां मोहम्मद जी उम्मत काथे आ अॻिते जुमला ॿुध लअल्लक तरक्तहुम अला शफीर जहन्नम वजे तले अन तुखबिरनी जिब्रील शायद मां जी उम्मत के जहन्नम में पुॼाए पोइ मूंखे उथारण आयो आ जिब्रील कसम खणी करे चवंदो सोना अञा त अबू बकर उमर भी न उथिया आहिनि अॻ में पहिरियों सारे मुंड में उथण वारो तू मोहम्मद पाक चो सुभान अल्लाह। साईं जन फरमाया पो अबू बकर उथंदो पो उमर चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह। साईं जन फरमाया पो महशर के मैदान में रवाना थींदा से मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ अल्लाह पाक बुराक मोकलींदो मां उन बुराक ते सवार थींदो हजरत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाए अल्लाह पाक गाढ़े रंग जी डाची मोकलींदो बिलाल मुंजो गुलाम उन गाढ़े रंग जी डाची ते सवार हुंदो तो सुभान अल्लाह।
बिलालुम बैन यदैया। अल्लामा इब्ने जौजी रहमतुल्लाह अलैह अल वफा बि अहवालिल मुस्तफा अरबी जो किताब में मक्के पाक में आंदो नबी सही जी सीरत जो तज़कुरा उनमें वो लिखे तो बिलालुम बैन यदैया। बिलाल सही जे अगू डाकी ते सवार हुंदो जरे महशर के मैदान में पहुंचंदा से अबो आदम उते बीठो आ, नूह नबी उते बीठो आ, इब्राहिम खलीलुल्लाह उते बीठो आ, इस्माइल ज़बीहुल्लाह उते बीठो आ। सब प्या था चवन या रब्बे नफ्सी नफ्सी। अल्लाह संगी जान जी तोखे पारता। नबियन जे सरदार फरमायो वो रब जे तरफों हुक्म इंदो ओ मोहम्मद मजो जी परवरदिगार जे बिलाल के चौथ इते अजान चवे डाढिया चो जंजी दिल ठरदी पया नबी जो शान बुधी वो चवे सुभान अल्लाह। हजरत बिलाल आजान दींदो जडे शुरू कंदो अल्लाहु अकबर सबे चुप कयूं बीठा हुंदा। जडे हजरत बिलाल चवंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सब चुप कयूं बीठा हुंदा। जडे बिलाल जी ज़बान ते जुमला ईंदा अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सद्दक़ बिहिल अव्वलून वल आखिरून। उन वक्त में सारी कायनात वारा दाह करे चौंदा ओ बिलाल तू भी सच्चो सुनो मोहम्मद भी सच्चो आ। मंगसी भाईरो क़यामत के मैदान में जे महबूब मुस्तफा करीम जी अजमत जा नारा लगंदा वो सिर्फ मिठो मोहम्मद हुंदो। चो सुभान अल्लाह। डाढिया चो त मां हुजूर के शान में जुमलो चवां डाढिया डाढिया। जहें जो ईमान वधे वो बुलंद आवाज़ सां चवे सुभान अल्लाह। डाढिया चो सुभान अल्लाह, डाढिया चो सुभान अल्लाह। चे तो इहो जे हाशाना वाला तू भी हाथ हिलाज जंहिंजी दिल ठरे ईअं चवे हो इहो जे हाशाना वाला इहो जे हाशाना वाला आया न कोई आना है इस जे हाशान किसे पाया न कह पाना है। इस जे हक से शान इहो जे हाशाना वाला आया न कोई आना है। इस जे हाशान किसे पाया न कह पाना है। इस जे हाशान किसे पाया न कह पाना है। सोना अर्शत जान वाले यार सोना अर्शत जान वाले यार ओ रब बोलू मरतबे पान वाले रब अर्श तो नहीं करे मिठे मोहम्मद जी तारीफ तो कंदो आ। छा तो फरमाए कुरान चवे तो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा अलम यजिदका यतीमन फआवा ववजदका ज़ालन फहदा ववजदका इलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस अलम नशरह लक सदरक ववज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक वरफ़अना लक ज़िक्रक। ओ मुसलमानों जे कहीं दोस्त जी मानू तारीफ करे वो दोस्त खुश थींदो आ। से फलाना मानू मुंहिंजे दोस्त जी तारीफ पिया कंदा आहिनि दोस्त जी तारीफ ते दोस्त खुश थींदो वा। मोहम्मद जी तारीफ ते रब खुश थींदो वा। चो सुभान अल्लाह। आज तहां सा रब के खुश था कयूं। चो सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। रब जी तारीफ मिठे मोहम्मद करीम जी तारीफ ओ मुसलमानों रब जी तारीफ कर मोहम्मद मुस्तफा जो रूह खुश थींदो। मोहम्मद जी तारीफ कर अर्शन वारो रब खुश थींदो। चो सुभान अल्लाह।
हाणे नबियन जो सरदार बैतुल मुक़द्दस जे तरफ मुंह करे नमाज़ तो पढ़े ऐं पैगंबर बार बार दिल में ख्याल था कन अल्लाह पाक कदे हुक्म कंदो तो मां काबे दे मुंह करे नमाज़ू पढ़ाईंदो रब छा तो फरमाए चवे तो कद नरा तकल्लुबा हेरे मारे तवज्जो कराई नबी से वेही वेही करे सहाबा जे मजमे में ही तकींदा कदे तकल्लुबा समझो था ना ये कुरान जे लफ्ज जी लुग़वी माना तो क्या तकल्लुबा वरी ही तकना दिल में यो ख्याल हुंदो तो अल्लाह मान चई विझे तो बैतुल मुक़द्दस दे हाने मुंह नमाज करे न पढ़ हाने इब्राहिम अलैहि सलाम वारे काबे बैतुल्लाह दे मुंह करे नमाज पढ़ नबी से जी ख्वाहिश इया हुजे पई रब जने हुक्म तो फरमाए छा तो चवे तो कद नरा तकल्लुब वजहिका फिस समाए ओ महबूबा जे वक्त में तू आसमान जे तरफ तकीनो आ तो अल्लाह कदे हुक्म कंदो हाने मां पाण ऐलान तो कया फला नो वल्ले यन्नका किबलतन तरज़ा आज ऐलान तो कया तो बैतुल मुक़द्दस के छड़े बैतुल्लाह दे मुंह करे नमाज पढ़े यो तहवील किबले जो बसेलो इन करे मां हुक्म कयो आज तू मोहम्मद राजी थी पवे तू खुश थी पवे चौ न सुभान अल्लाह वो महबूब मुस्तफा करीम तो साके मिलियो इज्जत वारो नबीयात अजमत वारो नबीयात शान वारो नबीयात रुतबन वारो नबीयात जे पैगंबर मोहम्मद करीम जी जात बेमिसाल पैगंबर जो लिबास बेमिसाल पैगंबर जो शहर बेमिसाल पैगंबर जो खानदान बेमिसाल मिठे मोहम्मद जी नबूवत बेमिसाल पैगंबर जा मौजज़ा बेमिसाल हैं मिठे मोहम्मद करीम जो गालहण बेमिसाल पैगंबर करीम जी तकरीर तबलीग बेमिसाल ओ मुसलमानों रब जी जात जो कसम के मोहम्मद जी क़यामत में शफाअत भी बेमिसाल नबी जा परवाना बई हथ मथे करे जो सुभान अल्लाह दादा दादा जो सुभान अल्लाह ए मलाइक मौजूद बीठा है ये क़यामत के मैदान में गवाही दींदा ए मक्सी बिरादरान जाते कुरान पाक जो वाइज हुयो उते पैगंबर मोहम्मद करीम जो शान बयान थो पैगंबर दी खत्म नबूवत जो बयान थो ए मक्सी साहब फरदा बैठा अल्लाह जी जात जो कसम जदे मलाइक गवाही दींदा वेंदा तो जो मुझो बेड़ो पार थी चाहो इंशाअल्लाह चाहो तो सही हाने तवज्जो कर सब नबियू ते नफसी नफसी पिया कंदा सभिन जू ज़बाना उम्मत वारन जू ज़बाना बाहर लड़कदियूं पी हुंदियूं हर को इनी तपश में गर्मी में पांजे पघर में पियो गोता खाईंदो जादो कादो आवाज हुंदो या रब नफसी 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 अल्लाह जान बचा जान बचा जान बचा एतरे में आवाज दींदो प्यार भरियो या रब उम्मती 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 मानुन जे चेहरन ते खुशी ईंदी त अची वयो वाहुर करण वारो अची वयो रब जे आडो गुनाहगारन जी शफाअत करण वारो चो न सुभान अल्लाह जंजी दिल ठरे थी वे बई हथ में करे चो सुभान अल्लाह नबी जे सरदार फरमायो वो सारी कायनात वारा मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरवाजे ते ईंदा नबियन दा मोटी मोटी फिरी फिरी कोई रब सा न गाल्हाईंदो संजन फरमायो हजरत ईसा दस दींदो न आज बियो कोई रब जे आडो गाल्हाए नथो सके जे गाल्हाइण वारी जात आ त सिर्फ मोहम्मद रसूलुल्लाह जी जात आ इया सही बात आ वनो वला के ने तू मोहम्मद दाढ़िया चो सुभान अल्लाह मोहम्मद चो सल्लल्लाहु चवे तो कितना सोना ए नाम मोहम्मद न चाहिए सुभान अल्लाह कितना सोना ए नाम मोहम्मद कितना सोना ए नाम मोहम्मद जो मेरे दिल दी तार हिलावे आशिक दे तप चुमिया देवन ओ जदा नाम मोहम्मद आवे हाने नबी से जो नालो तो वठ चो मोहम्मद सबे वठो चो मोहम्मद
अबा यो नालो अञा बाहर आवाज जी सूरत में निकरे नथो अग में इन नाले मुबारक के चप चुमियूं ॾींदा आहिनि चओ सुभाणे मोहम्मद जॾहिं नबियनि जो सरदार मिठो मोहम्मद अरबी ॼमियो अब्दुल मुतलिब खे ख़बर पई त मूंखे पोटो ॼमियो आहे मुंहिंजे महबूब पुट अब्दुल्लाह जेको जवानी में फौत थी वियो आहे उनखे ॿार ॼाओ आहे जेका कचहरी में माण्हू वेठा पुछा त नालो छा रखंदे चए इन्नी समयतुहु मोहम्मद ॾाढियां चओ इन्नी समयतुहु मोहम्मद मुंहिंजो नालो मोहम्मद रखां थो चए छो अब्दुल मुतलिब जो जवाब ॿुध पुछा करण वारा पुछा था कन त छो नालो मोहम्मद रखंदे चेल अल्लाहु युहमदो मां हाणे उन ॿार जी पेशानी ॾिसी आयो आहियां दीदार करे आयो आहियां हे अहिड़ो ॿार आहे सारो जहान मुंहिंजे पोटे जूं तारीफ़ां कंदो चओ सुभान अल्लाह हे छो था जागन छो आया हो तवां नबी जो शान बुधण आया हो न हां सही हे पोढ़ा पक्का असुर जो उथी करे नफिल पढ़दा वेठा आहिनि हाणे अतयात पढ़ी करे पो पढ़दा वेठा आहिनि अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद ॾाढियां अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला सदर मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला सदर मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला वजह मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला अरफा मुहम्मदिन अकमल मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद हाणे मानू दुरूद पढ़ंदो वेंदो मोहम्मद जी तारीफ थींदी वेंदी नबियन जे सरदार फरमायो सारी कायनात वारा मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते ईंदा अर्ज कंदा ओ सोना नबी हर को मानू गर्मी में मरदो पयो आ हर को पांजे पघर में गोता खाइंदो पयो आ हिसाब किताब नथो थे इश्फा लना इंद रब्बिक हत्ता युरीहना मिन मकानना रब जे सामो हली करे सिफारिश कर संजन फरमाया पो मां रब के सजदो आजदी जो सजदो चो सुभान अल्लाह ॾाढिया ॾाढिया चो सुभान अल्लाह अबा सोनो नबी कंहिंखे सजदो थो करे ॾाढिया जो कंहिंखे सजदो सजदो छा आहे सजदो आजदी आहे हाणे हर को माण्हू आजदी कंहिंजे आॾो थो करे ऐं सोनो नबी क़यामत जे मैदान में आजदी जो सजदो कंहिंखे कंदो छा सा फरमायो पिना दर न पिन जो बिंद पूरत न पवई उन्हीं दर पिन जेको ॾेई न पचारई वाह भेट जा घोट तुझी कबर ते करोड़ा रहमतूं हुजन मोहम्मद जी उम्मत के तौहीद जो सबक ॾींदो आहे चओ सुभान अल्लाह पिना दर न पिन जो पिंद पूरत न पवई उन्हीं दर पिन जेको ॾेई न पचारई वरी ॿी जगह ते छा फरमाई चवे थो तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलब जूं बिली वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इते तो मुशरकन गई लेपो दी नहीं न बियो लफ्ज मां न चंद मां नरम मौलवी आ मां वट घणो करे मिठी शरबत हुंदी आ कौड़ी न करे करे मानू वारी कौड़ी भी प्यारींदो आ इते लेपो पे दींदो आ मुशरकन के वहदहू ला शरीक लहू जो बंदी तो के मुबारक हुजे जेको तोजो अकीदो आ अल्लाह जे वलियन जो भी वो अकीदो जो बंदी तो के मुबारक हुजे जेको तोजो अकीदो आ हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह कुतबन जो कुतब वलियन जो वली पीरन जो पीर उन्हीं जो अकीदो भी इहो जो बंदी तो के मुबारक हुजे जेको तोजो अकीदो आ वो बुले शाह जो अकीदो भी उहो आ जो बंदी तो के मुबारक हुजे जेको तोजो अकीदो आ हजरत कलंदर साईं जो अकीदो उहो आ जो बंदी तो के मुबारक हुजे जेको तोजो अकीदो आ खुदा जी जात जो कसम आ हजरत सुल्तानुल आरिफीन सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जो अकीदो भी अब तवक्कल कहते कजे हथ मथे करे चो जल्दी क्यों ॻाल्हाईंदा हलो
कहते कजे सुल्तान बाहू बुजुर्ग पंजे शेर में भी यह गाल थो करे ते तुलाबत तवक्कल वाला ते तुलाबत तवक्कल वाला उत मर्दाने दरिए इन मअल उसर युसरन यो विरद पकये हुआ जे दुख तू कुछ हासिल थीवे उस दुख तू ना डरिए हुआ ओ बेपरवाह दरगाह है बाहू इथा रो रो कुछ करिए हुआ उन्हनि जो अकीदो भी उहो जेको तोहजो मुंहिंजो अकीदो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह शुक्र कयूं न असांजो अकीदो तौहीद वारो आहे त बुजुर्गनि तौहीद सेखारी चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह भिट जो घोट लतीफ छा चवंदो आहे चए थो वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन आशिक अब्दुल लतीफ चवे से सुताई जगन यरन इबादत आ इन्हनि जी तू निंदा पियो कर जेकॾहिं अकीदो तो जो तौहीद वारो आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे पोइ तू निंदा पियो कर रब लिखंदो त मुंहिंजो बानो इबादत पियो कंदो आहे चओ सुभान अल्लाह हथ मथे करे चओ सुभान अल्लाह नबियनि जो सरदार फरमायो आहे संजर फरमाया मां क़यामत जे मैदान में पोइ रब खे ताज़ीम जो सजदो कंदुमि आजिज़ी जो सजदो कंदुमि तमामु डिघो सजदो कंदुमि पोइ रब जे तरफ़ां सॾ थींदो इरफा रासक या मोहम्मद हाय 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 सुभान अल्लाह इरफा रासक या मोहम्मद इरफा रासक या मोहम्मद ओ मोहम्मद मुस्तफा ओ मोहम्मद मुस्तफा माखे मौलवी साहब सदन ओ मौलवी गुलाम यासीन गुलशन हैदरी के बियो दोस्त सदे हे केड़ो न प्यारो मंजर हुंदो जे महबूब मुस्तफा के अर्श का रब पियो सदे इरफा रासक या मोहम्मद ओ मोहम्मद मुस्तफा जी परवरदिगार हाने अगे लफ्ज बुझ जाई अगे लफ्ज बुझ हदीस जा बुखारी जी हदीस बयान तो क्या इरफा रासक या मोहम्मद ओ मोहम्मद मुस्तफा जी परवरदिगार कुल तुस्मा माना नथी अचई न तो मां तो माना जानी दो बैठो हन छा है माना तर्जुमो छा है तोके तर्जुमो चे तो ठरी पवंदे चओ सुभान अल्लाह अच्छा मां लफ्ज पढ़ी वना कुल तुस्मा सल तोता इश्फा तो शफा ये त्रे जुमला रब चौंदो महबूब मुस्तफा के ओ सोना नबी मथो मुबारक मथे कर तू चौंदो वन तो मां बुधंदो वना तू घुरंदो वन तो मां दींदो वना महबूब तू सफारिश कंदो वन तो मां गुनाहगारन के माफी दींदो वना इरफा रासक या मोहम्मद कुल तुस्मा सल तोता इश्फा तो शफा नबियन जे सरदार फरमायो तो अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के शफाअत हक दींदो ओ जो जिक्र रब कुरान करीम में कयो आ चवे तो बज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा बद्दा रब्बुक वमा कला बलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वल सौफ युतीका रब्बुक फतरज़ा दाढ़िया चो सुभान अल्लाह दाढ़े चो सुभान अल्लाह अच्छा कुरान शरीफ में बा लफ्ज आहिन एड़ा जंहिंजी माना थींदी आहे ॾियण छा थींदी आहे हिक आहे ईता अलिफ या ता वरी अगो हमज़ो ॾियोसि ईता इन जी माना भी थींदी आहे ॾियण ऐं ॿियो आहे आता अलिफ आइन वरी तो आता ईता जी माना ॾियण आता जी माना भी ॾियण पर अगते वरी फर्क इहो आहे ईता जी माना उहो ॾियण एक दफ़े घुर मिली वने बस हलियो वने वरी न मोट आता जी माना तू घुरंदो वन वरी जरूरत पई तो घुर वरी जरूरत पई घुर तू घुरदो थकी वने पर रब चंदा मां ॾियण में कोन थकंदो महबूब मुस्तफा जे लाइ रब आता जो जुमलो चयो इन्ना आतैना कल कौसर इन्ना आतैना कल कौसर वल सौफ युतीका रब्बुक फतरज़ा ओ मनसी बिरादरी जा दोस्तों अज तवज्जो करे जुमलो
जो बुधो नबी से के रब चौंदा वाला सौफा योतीका मां दींदो वेंदुम तू घुरंदो वेंदे मां दींदो वेंदुम तू शफाअत कंदो वेंदे मां कबूल कंदो वेंदुम संजन फरमा जेतरे ताईं हिकड़ो उम्मती जहन्नम में पयो हुंदो तडे भी मां रब को शफाअत घुरंदो रहंदुस पो तू सुभान अल्लाह चो तो मां कहीं रोशन ज़मीर जो ख्याल तव्हां जे सामने बयान कयूं वञां जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की जो है पेशे नजर वो अकीदत है मोहम्मद की गुनहगारों न घबराओ दादियां मां कल किताब सीरत की किताब सीरत इब्न हिशाम अरबी में उन्हीं जो मुतालो पे कया अल्लाह तबारक व तआला तौरात में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो के सिफता जिक्र कयूं हूं तो मोहम्मद पाक मक्के में जमंदो वरी मक्के के छड़े करे हिजरत कंदो उन्हीं जा यार हिन नालन वारा हुंदा डाढिया चो सुभान अल्लाह ऐं अगियो वरी लफ्ज आयो अल्लाह साईं फरमाए तो मां महबूब मुस्तफा के इन करे मोकलो हिरज़ल लिल उम्मीयीन चाचा तू तो छरी पवे हां तोजे लाए नबी साईं जे लाए यो जुमलो आयो वा सुभान अल्लाह हिरज़ल लिल उम्मीयीन जेके अनपढ़ मां मोहम्मद जा उम्मती हुंदा उनन के अल्लाह मां मोहम्मद जे सदके जहन्नम का पनाह दी सुभान अल्लाह चौ सुभान अल्लाह डाढिया चौ सुभान अल्लाह तडे नबियन जे सरदार फरमायो तू बालमन रानी मुबारक उनी मानू के जे मां मोहम्मद करीम जो दीदार कयो चौ सुभान अल्लाह सहाबा के मुबारक तहां भी चौ मा संगत चौ सहाबा के मुबारक सुभान अल्लाह चौ त मां सहाबा जे शान में एकड़ो अखर चवा यार मांजी मजबूरी आ मां जेतरे ते सोने नबी जी तारीफ न कया सहाबा जी तारीफ न कया एतरे ते मांजी दिल न ठरंदी आ चौ सुभान अल्लाह डाढे चौ सुभान अल्लाह इन करे कह खुदा जे बंदे अजीब जुमला चया डाढिया चौ सुभान अल्लाह रब दे हबीब नाल दिलूं रल गए रब दे हबीब नाल दिलूं रल गए जेड़े जेड़े मदनी दे यार बन गए रब दे हबीब नाल दिलूं रल गए जेड़े जेड़े मदनी दे यार बन गए रब दे हबीब नाल दिलूं रल गए जेड़े जेड़े मदनी दे यार बन गए बोली गुलशन हैदरी साहब केड़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा प्यार रखण वारा हा नबी जा सहाबा हजरत खुबैब के काफर पकड़ियूं इंदा हन त मक्के जी चौक ते फाही दींदा से फाही हथन में हथ कड़िया पेरन में जंजीरा मानू था चवनस बाबा हाने कुछ नरमी कर जे छड़े वणो जदे फाही जे फटे ते बिहारियोस तेडे हाल छा चवंदो आ उते हजरत खुबैब जेके जुमला चया उए सोन जे पानी सा लिखण जेड़ा तो सुभान अल्लाह चो त मां वे जुमला बुधाई हजरत खुबैब फाही जे फंदे ते बीठो आ हाने सेकंडन में मिनट भी न चंद सेकंडन में फाही जो रसो गिची में विझण वारा थस उते पुछा तकन छा चवंदो आ जे लस्त उबाली ही न उक्तलो मुस्लिमा इन करे यह जुमला थो चवा बुधो मक्के वारो कुरैशियो काफरो मां शुक्र थो कया छाजो जे मां घर में हुम तदे भी मोहम्मद जो गुलाम हुम जिहाद ते आयम तदे भी नबी जो गुलाम हुम उते जिहाद कंदे पकड़जी पयो तदे भी मोहम्मद जो गुलाम हुम तमाम वट 3 दी 31 दी कैद में रहयो तदे भी मोहम्मद जो गुलाम हुम आज फाही जे फंदे ते लटकी ज रहयो शुक्र थो कया ते भी मोहम्मद जो गुलाम ये नबी जा साहबा चो सुभान अल्लाह
प्यार प्यार से जो सुभान अल्लाह। नबी से फरमाया तूबा लिमन रानी व आमन बी, मुबारक का उन माण्हुनि खे जन मां मोहम्मद जो दीदार कयो आहे, माना सहाबा खे मुबारक। तवज्जो आहे, ध्यान तवज्जो आहे। अॻियां जेके लफ़्ज़ आहिनि इहे तव्हांजे कननि जे सोराखनि में इन इको साउंड के जरिए अंदर पहुंचाए तव्हांजे दिल के जागाइण थो चाहे। खुदा करे जागी पवे तव्हांजी दिल। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। तूबा लिमन रआनी, नबी सोनो तो फरमाए मुबारक आहे उन्हीं के जंहिं मां मोहम्मद जो दीदार कयो आहे। सहाबा के, सहाबा इहा ॻाल्हि ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थिया, ॾाढो ख़ुशि थिया। एक बे के ता चवन अदा नबी सरदार ता है, आखिरी नबी। हथ मथे करे चो असांजो नबी आखिरी नबी आ, असांजो नबी, असांजो नबी। जेकॾहिं को ॿियो दावा कंदो जे ज़बान सां जुमला चवंदो, ज़बान काकड़े मंझां छिके करे इंशाअल्लाह छिते कुत्ते जी आॾो सटींदासीं। मत इन्हीं मामले में का भी मसलियतबाजी कान है। असा माण्हुनि जो एहतराम कंदासे पर पैगंबर करीम जे नामूस खां बाद में कंदासे। अवल मिठे मोहम्मद जी इज्जत कंदासे, बाकी ॻाल्हियूं बाद में थींदियूं। चओ इंशाअल्लाह। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा एक ॿिए खे था चवनि अदा नबी सही आहे, आखिरी नबी, पर सोनो नबी तव्हां असांखे मुबारक थो ॾे त मुबारक आहे उन्हीं माण्हू खे जंहिं मां मोहम्मद जो दीदार कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी आहे। हजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत क़यामत ताईं पैदा थींदी। तव्हां असां उम्मती कंहिंजा आहियूं? चओ रसूलुल्लाह जा, मोहम्मद रसूलुल्लाह जा असां उम्मती आहियूं। अदा असांखे त नबी सोनो मुबारक थो ॾे, पर जेके पोयों ईंदा नबी से के न ॾिसंदा, कलमो पढ़ंदा, उम्मती हूंदा, यार उहे मुबारक तो महरूम रहिजी विया। साहबा एक ॿिए खे कन में था चवनि। इहो आवाज़ हलंदे हलंदे नबी सरदार जे कन मुबारक ते पहुतो। साईं जन मथों जुमला चया, तू सुभान अल्लाह चओ त मां जुमला ॿुधायां, दिल ठरी पवंदी। हेरे रे मारे तवज्जो कर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे लाइ चयो तूबा लिमन रआनी, मुबारक आहे उन्हीं माण्हू खे जेको मां मोहम्मद पाक जो दीदार करे, जंहिं ज़ियारत कई आहे उनखे मुबारक आहे। जॾहिं सहाबा इहे अल्फाज पिया चवनि त आख़िरी उम्मत नबी साईं जी आहे, कलमो त पढ़ंदा पर मुबारक उन्हनि खे त कोन मिली। साईं जन जे कन मुबारकनि ते जॾहिं इहो आवाज़ पहुतो त साईं जन ॿिया जुमला चया तुंहिंजे मुंहिंजे लाइ। फरमाया व तूबा लिमन लम यरानी सब अमरातिन, साहबा तव्हांखे मां मोहम्मद हिकिड़ी मुबारक थो ॾियां जो तव्हां मुंहिंजो दीदार करे मुंहिंजो कलमो पढ़ियो आहे। जेके पोयों अचण वारा उम्मती ईंदा मां मोहम्मद करीम जो दीदार न कंदा पर मुंहिंजो कलमो पढ़ंदा। साहबा तव्हां ॾिसण वारनि खे हिकिड़ी मुबारक आहे, जेके बिना ॾिसण जे मुंहिंजो कलमो पढ़ंदा मां मोहम्मद उन्हनि खे 7 मुबारकूं थो ॾियां। हदीस रसूल जी आ, सब मर्रात उन्हनि खे 7 मुबारकूं थो ॾियां। पोइ मक्सी साहब मूंखे चवनि जो तड़पाती है दिल मेरा, सुभान अल्लाह, जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो है पेशे नजर वो अकीदत है मोहम्मद की। गुनहगारों न घबराओ, सियाकारों न शर्माओ, सुनो आवाज कानों में जो आती है मोहम्मद की। गुनहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे, हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। चिगम दीवार उम्मत रा के दारद चूं तो पुश्ती बा, चे बाकज मौज बहरा रा के दारद नूह कश्ती बा। बुजुर्ग रूमी लिखियो है चवे तो जे बेड़े के हकलण वारो नूह नबी जड़ो नबी हुजे, उनी बेड़े के भी कोई खतरो कोने। जे उम्मत जो नबी मोहम्मद अरबी हुजे, उनी उम्मत के भी कोई खतरो कोने। पर हिकड़ी गाल बुध तवज्जो कर, हिकड़ी गाल यार, एतरा अमल त करे कुछ खणी हलूं जो क़यामत में नबी सोनो अल्लाह के चई सके आहिन त मुंहिंजा न आहिन त मुंहिंजा। जिंदगी बाकी, सोहबत बाकी। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल